नवाबशाह पुलिस खाते सिंध पारां साल 2025 में टेस्ट पास कयल उम्मीदवारनि पारां भर्ती न थियण खिलाफ़ अॼु प्रेस क्लब नवाबशाह ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उम्मीदवारनि चयो त असां साल 2025 में वरितल टेस्ट में 70% मार्कूं हासिल कयूं आहिनि। उन खां अलावा असांजा फिज़िकल टेस्ट वठण बाद असांजा कागज़ात बि वेरीफाई कया विया आहिनि, लेकिन इंतज़ार में वेठल 900 उम्मीदवारनि मां हिन वक़्त ताईं कंहिंखे बि भर्ती न कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त जी अदाकार नालो मुंहिंजो नालो गुलाम जिलानी आहे। असांजो ही जेको अॼोको एहतजाज आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे लाइ आहे त असां 2024 में सिंध पुलिस कांस्टेबल SPD 01 में असां अप्लाई कयोसीं। उन खां पोइ असां हर मरहलो जेको पहिरियां रनिंग, उन खां पोइ रिटन कागज़नि जी वेरिफिकेशन, आख़िर में इंटरव्यू बि क्लियर कयो आहे। 40 खां वठी 90 मार्कुनि ताईं छोकरनि जूं मार्कूं आहिनि। उन जे बावजूद बि असांखे वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे। असांजो अॼोको में एहतजाज करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असांखे वेटिंग लिस्ट मां कढी असां सभिनी खे ऑफर ऑर्डर जारी कया वञे। रज़ामंद खासकी, ब्यूरो चीफ, डेली पाक न्यूज़, नवाबशाह।